$500-800 जी जी हर महीने। 400 बंदों का खाना घर पे तैयार होता है। एक डेढ़ घंटे में तैयार हो जाए। शहीद बशीर खान कुरैशी की तस्वीर दिखाइएगा। और ये एरिया भी है, यहाँ पर भी मेहमानों के लिए चरपाइयाँ वगैरह रखी हैं। तो एक ही दिन में 400-400 लोग भी आ जाते हैं। 400-400 जी। मिसाल कॾहिं ईअं थे 1000-1500 माण्हू अची वञे माण्हू जी मेहमान, जी पोइ कीअं कंदो? असां पूरा करे वेंदा। दोस्तों ये तो छोटा सा दस्तरख्वान है, यहाँ पर बड़े बड़े दस्तरख्वान सजते हैं। सुबह हो चुकी है, फजर का वक्त है। ये खूबसूरत नज़ारा आप देखें। घर में घणा कमरा आहिनि? कमरा असां 50 खां मथे 50 खां मथे कमरा? जी बिल्कुलु। तव्हांजा 50 कमरा आहिनि घर में? हाँ भाती केतिरा आहिनि? बात ये सच्ची बड़ी खुदा का खबर ही नहीं का खबर ही नहीं बाहर गए। आज भी 20 किलो इनको दिए और भी बना रहे। तो ये मच्छी जो बाजरे की रोटी, ये मकई, ये लाल चावल के आटे की रोटी, सफ़ेद चावल के आटे की रोटी, मक्खन, गुड़, शहद, ये फिश फ्राई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अगर आपको सुकून की तलाश है तो आज आपको ऐसी जगह में विजिट कराऊंगा। आप अगर ये वीडियो पूरी देखेंगे तो आप हैरान होते जाएंगे। हम पहुंचे हैं जुड्डो से तकरीबन 25 किलोमीटर आगे, यानी हैदराबाद से तकरीबन 155 किलोमीटर दूर पहुंचे हैं इस सुकून की तलाश में। ये आवाज़ें आप सुन रहे हैं, इन आवाज़ों की क्या कहानी है आपको बताते हैं। और यहाँ पर मौजूद बड़े मेहमान खाने में माहवार कितने मेहमान आते हैं, उनकी खातर तवाज़ा, उनकी रिहाइश, खाना वगैरह फराम करने के लिए कितने लाख खर्च होते हैं, ये सब पता चलेगा। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें। तो दोस्तों मीर साहब जी ख्वाहिश है तो वो माना ख़ामोश विलाग करे ऐं रगो हिननि पखीड़नि जा आवाज़ हुजनि ऐं वीडियोज़ हुजनि, पर ये थी नथो सघे जो मीर साहब न ॻाल्हाए। दोस्तों ही शाम जो नज़ारो ॾिसो, हेड़े ख़ूबसूरत नज़ारे लाइ असां तव्हां केॾो सिकंदा आहियूं। शहरनि में असांखे हीअ शयूं ॾिसण में न ईंदियूं आहिनि। सो अॼु राति असां हिते स्टे कंदासीं। तो दोस्तों इस अनोखी औताक, इस अनोखे डेरे के मालिक अरशाद लगारी साहब हमारा इंतज़ार कर रहे हैं, इनसे मिलते हैं। अस्सलाम वालेकुम भा, कहिड़े हाल आहिनि भरा? खुश बैठे हो? अस्सलाम वालेकुम। ये अनोखी औताक पूरे सिंध में मशहूर है। सिंध की रवायात को यहाँ पर कायम किया हुआ है, बल्कि जो बेज़बान परिंदे हैं उनकी इंसानों से ज़्यादा खिदमत की जाती। दोस्तों मीर साहब जो है मचे ते चांहि जो मज़ो वठे पियो। ये असांजा मेज़बान वेठा आहिनि, इन्हनि सां कचहरी कयूं था, थोरो पाण विज़िट कयूं था हिननि जी औताक। सो काफ़ी देरि खां हिननि सां कचहरी हले पई। नौजवान वीचारो असांजी ख़िदमत में बीठो है। तो दोस्तों फ़कीराना कक के नाम से ये अनोखी औताक, जिसको कोई भी दरवाज़ा नहीं, इरशाद लगारी साहब हैं इस औताक के मालिक। फ़कीर गुलाम हैदर लगारी साहब के ये फर्जंद हैं, इनसे कचहरी करते हैं। थोड़ा आपको विज़िट कराते हैं कि कितने मेहमान एक ही वक्त यहाँ पर ठहर सकते हैं। भाई इरशाद लगारी साहब से पूछते हैं कितने मेहमान आ जाते हैं। इरशाद भाई बताइएगा कि महीने में अंदाज़ा क्या है, कितने मेहमान आ जाते होंगे आपके पास? वैसे तो हम गिनती नहीं करते हैं, हाँ, लेकिन तकरीबन कोई 500-800 आ जाते होंगे। 500-800 जी जी हर महीने मजबूरी तौर? मजबूरी तौर, वैसे हम गिनती नहीं करते हैं। गिनती नहीं करते? जी जी। अच्छा, तो उनका खाना पीना कैसे होता है, कैसे इंतजाम करते हैं उनका? वो घर पे पकाते हैं। घर पे बनता है? जी घर पे बनता है।
एक ही वक्त घर पे कितने लोगों का खाना बन सकता है? तकरीबन 400 450 बंदे आ जाए तो कोई मसला नहीं होगा हमारे लिए। 400 बंदों का खाना घर पे तैयार होता है? एक डेढ़ घंटे में तैयार हो जाएगा। एक डेढ़ घंटे में वो भी? जी बिल्कुल। ये फकीर गुलाम हैदर लगारी साहब का कमरा है। ये किनकी तस्वीर है? ये हमारा दादा है फकीर सुलेमान। अच्छा, शहीद बशीर खान कुरैशी भी आ चुके हैं यहाँ पर। जी। मीर साहब, ये शहीद बशीर खान कुरैशी की तस्वीर दिखाइएगा। दोस्तों, वॾो बि हिते अची चुको शहीद बशीर खान कुरैशी साहब। हिकु भेरो आयो? जी, हिकु भेरो। अच्छा, कीअं आयो? मतलब चक्कर ते ॿुधी आहे? हा, आयो पंहिंजो सुठो प्रोग्राम थियो। अच्छा, तव्हां दावत ॾिनी हुअसि? हा, पर जो हिते विज़िट कयो पोइ उन हिसाब सां दावत ॾिनी, दावत जे हिसाब सां। अच्छा जी हाँ, सही है। ख़ुशि थी वियो जाम। हाँ जी हाँ। अच्छा, इस इमारत में 3 कमरे हैं और ये एरिया भी है। यहाँ पर भी मेहमानों के लिए चरपाइयाँ वगैरह रखी हैं। अंदर भी रिहाइश का बंदोबस्त है। ये भी है अगर ज़्यादा। अच्छा, ये एरिया भी है? जी, ये एरिया भी है। अच्छा, वो बात वगैरह। अच्छा, यहाँ कमरा बना हुआ है यहाँ जी भी? जी जी। सही है। ये भी एरिया है, हम सिंधी में इसको लांडी बोलते हैं। यहाँ भी काफ़ी मेहमान सो सकते हैं। ये मजदूर है कौन है? बस ये जो सब गुजर सफर बस ये। अच्छा अजीनो ताक दे सुबह बीच। अच्छा, ईअं है? जी सही। बेघर है? न घर तो हूंदो पर हिकिड़ा हुजनि न सैलानी। सैलानी है? जी, अच्छा। कॾहिं हिते कॾहिं हुते हुन। अच्छा, माना हफ़्ते या 7 ॾींहं तव्हां वटि महिमान हूंदा आहिनि? तकरीबन। अच्छा। जी हाँ, सही है। जी हाँ। इनसे पूछेंगे कि महीने में 500 से 800 लोगों को रिहाइश भी फराम करते हैं, खाना भी फराम करते हैं तीनों टाइम्स का, तो कितना खर्चा आ जाता होगा ये भी आपको बताते हैं। और वो खर्चा ये कैसे अरेंज करते हैं ये भी आपको पता चलेगा। ये मस्जिद शरीफ भी इसी ओताक में बनी हुई है, फ़कीराना कख में। और ये बराबर में स्कूल, सुबह को आपको स्कूल भी विजिट कराएंगे। अच्छा, स्कूल बि तव्हांजे प्लाट में ठाहियो आहे? जी हाँ। अच्छा, नई बिल्डिंग सही है। तो दोस्तों, फ़कीराना कख अनोखी ओताक में मौजूद आहियूं ऐं थोरो मच ते बि कचहरी कजे। किथां किथां महिमान अचनि था? महिमान पोइ तकरीबन माना सिंध सॼी मां अचनि था। अच्छा, कुछ दोस्त पंजाब जा भी हैं तकरीबन माना हर सूबे जो तकरीबन मानो असांखे थी वियो आहे। अच्छा, ये भाई इरशाद बता रहे थे कि यहाँ पर जो हिंदू यात्री होते हैं, पीर पिथोरो पर हिंदू यात्री जाते हैं, तो एक ही दिन में 400-400 लोग भी आ जाते हैं। 400-450 जी। एक ही दिन में 400-500 लोग भी आ जाते हैं और उनका जितना भी खाना होता है घर पे ही तैयार होता है। ये छा सबब आहे जो तव्हां ॿाहिरां मिसाल 400-500 माण्हू अची वञे ओचितो त ॾुखियाई थिए थी मानी ठाहिण में, ॿाहिरां छो कोन ठाराईंदा आहियो तव्हां? ॿार बि छा आहे असांजो सिस्टम आहे माना सॼो घर वारा ठाहिनि था मानी। अच्छा। ऐं असां कॾहिं इहो माना घर में न इहो मानी पचाइण वारी को रखी आहे न, उतां ते को नौकर रखियो आहे। अच्छा, उतां ते मुलाज़िम कोन्हे? मुलाज़िम कोन्हे। ही सभु पंहिंजा ई छोकिरा? पंहिंजा पाण में। जी अच्छा जी हाँ। शुरू खां अचे बिग आहे असां सॼो सिस्टम ई हले पियो। सही है। अब आपसे पूछते हैं कि अंदाज़ा किया है आपने, कोई हिसाब लगाया कि 500 से 800 मेहमानों को हर महीने आप खाना खिलाते हैं, उनको रिहाइश देते हैं, खर्चा कितना आ जाता होगा? खर्चे का अंदाज़ा नहीं किया। अच्छा। क्योंकि अल्लाह पाक बेहिसाब दे रहा है तो हम भी बेहिसाब खिला रहे हैं। खर्चे का कोई अंदाज़ा कोई 3-4 लाख रुपए? नहीं, कोई अंदाज़ा नहीं। अच्छा जी हाँ। देखे ना, इंसान कभी हम सिंधी में बोलते हैं कॾहिं भरीअ में कॾहिं भाकुर में, जी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हूंदो, मुआशी हालतूं थोरी तंग हूंदियूं, जी पोइ कीअं पूरत थींदी आहे? वो बस जेको हाल है। अच्छा जी हाँ। अच्छा, हीउ सिलसिलो तव्हांजो कॾहिं खां पियो हले? सिलसिलो तो वॾनि खां हले पियो, का ख़बर कोन्हे असां वॾो ॾाॾनि खां परॾाॾनि खां जेको हले पियो, जेको दाल मानी उन टाइम मज़े हले पियो। अच्छा, ये बता रहे परदादा से ये सिस्टम उताक चल रही है इनकी। इन विच में कॾहिं ईअं थियो आहे जो मिसाल घणा महिमान अची विया हुजनि ऐं तव्हां पूरो न करे सघिया हुजो? न, इहे कॾहिं बि कोन्हे। भले 500 माण्हू बि अची वञनि, असांखे टेंशन कोन थो अचे। असां हिकिड़ो बि छोकिरो मौजूदु हुजे न हिते घर में उताक ते, अच्छा। असां में केर बि न हुजे, अकेलो बि हूंदो न, 500 माण्हू मानी खाराए वेंदो। अच्छा। जी इहा माना शिकायत कोन मिली। पोइ जेको हाल हूंदो कंहिंखे न मिले उहा बि ॻाल्हि कोन थींदी, मिलंदी। अच्छा, हाणे कॾहिं तव्हांजो 400-500 माण्हू बची था जी वञनि, हाँ। मिसाल कॾहिं ईअं थिए 1000-1500 माण्हू अची वञे माण्हू जी महिमान, जी पोइ कीअं कंदो? उहा असां पूरो करे वेंदासीं। अच्छा। यकीन आहे असांखे। आयो त कोन्हे 1000-1500 गॾु, हा, पर अची वियो त करे वेंदासीं पूरो। माना महिमान जे अचण ते तव्हांजी छा कैफ़ियत हूंदी आहे? महिमान जो त दिली सुकून पहुचे थो। ऐं जंहिं ॾींहुं महिमान न हूंदो आहे उन ॾींहुं ज़ाहिर आहे हाणे हींअर वेठा आहियूं, 2 टे ॿिया वेठा आहियूं, दिलि ख़ुशि थिए थी, नथो अचे त पोइ थोरो माण्हू तकलीफ़ थिए थी। अच्छा। जी हाँ। ये बता रहे हैं कि जिस दिन मेहमान नहीं आता तो ये परेशान हो जाते हैं, इनको तकलीफ होती है दिली तौर पर। आज मेहमान कम है, हम सिर्फ मैं और मीर हैं और एक मुसाफिर है, वो भी मेहमान है, 3 जने हैं।
तो ये इनके मूड थोड़ा ऑफ लग रहे हैं क्योंकि मेहमान कम है। तो दोस्तों ये सिंध की रवायात हैं, माशाल्लाह हज़ारों सालों से चलती आ रही हैं। थोड़ी अब कम हो गई हैं, लेकिन सिंध के लोग माशाल्लाह फराग दिल हैं। कोई गरीब हो या अमीर हो, मेहमानों के लिए कम से कम उनको कोई बेजारी, कोई परेशानी नहीं होती। ऐसा ही है ना भाई? जी बिल्कुल। यहाँ पर खाना जल्दी खाना पड़ता है। अभी तकरीबन 8:45 9 बजे हैं। यार मैं देर से खाना खाता हूँ, तकरीबन मुझे 12 भी बज जाते हैं, कभी 1 भी बज जाता है काम के चक्कर में। आप तो से बादशाह आदमी साईं ताब अचो, सब अचो, साईं चो चो अच्छा सब अचो। दोस्तों ये तो छोटा सा दस्तरख्वान है, यहाँ पर बड़े बड़े दस्तरख्वान सजते हैं। मिसाब बिस्मिल्लाह कहो। जी बिस्मिल्लाह क्यों था? इन्होंने ये बड़ी जबरदस्त चीज बनवाई है, कड़ी। मिसाब कड़ी या शौकीन है कौन आयो? कड़ी खाईंदा सी बिल्कुल। हाँ हाँ ये छड़ीना देखो ना। वाह जो कम चीनो पौधा। बिस्मिल्लाह सी कहना। रायता भी माशाल्लाह जबरदस्त है। ये मुर्गी का सालन है, गरम गरम रोटियां हैं। मीर साहब हैं, मैं हूँ और हमारे मेजबान है लगारी साहब। सही अचो सब अचो 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 अच्छा अच्छा आओ आदम जज्जी खाओ। बहु गड़ी खाऊं सब नहीं। बिस्मिल्लाह करो। दोस्तों फ़कीराना कख ते सिंध जी न अनोखी औताक ते मच कचहरी जो सिलसिलो जारी है। फ़कीर मीर मोहम्मद कपरी साहब आयो आहे, सुघड़ आहे ऐं ॿुधो अथऊं त सावण फ़कीर ऐं भिटाई जा तमामु घणा के बेत याद आहिनि। सो बिस्मिल्लाह फ़कीर साईं। तेथो माड़ी चढ़ियो मारवी अज बिठी करे हुलई हशर त सागी अचन वासे घमा मुंहिंजा परे थिया पहवर ॾिठम मींहं मार न ते जो काल्हूं कर ककर अदा लगी हीर हीअं खे अची खिवड़नि ॾिनी ख़बर। दोस्तों हाँ सुम्हण जी तैयारी है। रात जा तकरीबन 12:30 थी कि मीर साहब ॾाढो थकिजी पियो आहे। अखियुनि मां ॾिसो फिरी रखी हुई। ये मुंहिंजो बिस्तरो है। चाचे मीर मन बे जो रे ना। हाँ ये सुगर साहब असां गॾु सुम्हे थो। होॾां मुसाफ़िर सुतो पियो आहे। सो हाणे दोस्तों वरी सुबुह सवेर इंशाल्लाह कोशिशि हूंदी त फजर महिल उथूं ऐं तव्हांखे हिते सुबुह पखी कीअं लातू कनि था, हलाइनि था, तव्हांखे ॾेखारियो नज़ारो। सो गुड नाइट, सुबुह मिलंदा इंशाल्लाह। ये चंड जो नज़ारो कयो था दोस्तों। खैर से सुबह हो चुकी है, फजर का वक्त है, अज़ान अभी हुई है और यहाँ पर इस अनोखे औताक में सुबह का मंजर है। परिंदों की चहचहाट की आवाज़ सुन लें। दोस्तों जुड्डो के करीब औताक फकीराना कख पे खूबसूरत नज़ारा आप देखें। हरियाली और आसमान पर ये सुर्खी। और इस औताक की एक खास बात यह भी है कि यहाँ पर कोई भी दरवाज़ा नहीं, 24 घंटे ये मेहमानों के लिए खुली रहती है, जहाँ पर परिंदे आए हुए मेहमानों को खुशामदीद कहते हैं। परदेह में रहंदड़ मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, भेनरूं आहियो, सऊदी अरब, दुबई, यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कनाडा या चाइना में या जिते जिते बि तव्हां रहो था, पंहिंजे भाउ जो ही चैनल वधि खां वधि सब्सक्राइब कयो, वीडियोज़ खे वधि खां वधि लाइक ऐं शेयर कंदा कयो, मक़ामी ग्रुप्स में
पंजनि दोस्तनि सां त जीअं तव्हां सिंध जा अहिड़ा ख़ूबसूरत नज़ारा ॾिसी सघो, सिंध जे ख़ूबसूरत माण्हुनि सां मिली सघो। असांजी हौसला अफ़ज़ाई कयो ऐं तव्हांजी गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि ॾिसंदा कयो जेकॾहिं तव्हांखे असांजी सपोर्ट करणी आहे त। असां फजर महिल ई उथी वियासीं, हाणे इंतज़ार में आहियूं त फ़क़ीर साईं अचे, ग़ुलाम हैदर लगारी साहब, उन सां थोरी देरि कचहरी कयूं ऐं तयारु थी असां थर पार्कर तरफ़ रवाना थियूं ऐं उते कुझु विलाग्स कयूं। वण हुते मोर चार पंज वेठा हिकिड़े रुगो मोर रुगो मिसाइल छॾियो डज़ हितां खां पर टक आवाज़ आयो। 250 ॿार जेके हुया माण्हू सभु खेॾण ही साईं जे उताक जो पोएं हिसो आहे जिते माल ॿधल आहे, वाड़ो आहे, गांव माल बथनि, माहियो माल बि आहे। ऐं ॿुधायो वञे थो त जेतिरो बि खीर थिए थो सॼो तक़रीबन घर में इस्तेमालु थिए थो या महिमाननि लाइ, चांहि लस्सी लाइ, मखण लाइ। भाई साईं यार साईं ग़ुलाम हैदर लगारी साहब जो घर है। मोर ॾिसो, अंदर घर में भी काफ़ी मोर बीठल आहिनि। अच्छा दोस्तों, असां हाणे फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी जी ओताक, अनोखी ओताक फ़क़ीराना कख जे बैक साइड ते मौजूदु आहियूं। ही हिननि जो वॾो कोट आहे जंहिंमें दर्जने कमरा आहिनि। केतिरा कमरा आहिनि, केतिरा घर जा भाती आहिनि, इहो पुछूं था भाउ इरशाद लगारी खां। हीउ हिननि जो वाड़ो आहे, हिते गांव ऐं माहियो माल बीठल आहे। घर में घणा कमरा आहिनि? कमरा 50 खां मथे। 50 खां मथे कमरा? जी बिल्कुलु। ऐं घणनि एकड़नि ते आहे सॼो कोट? 4 एकड़ में। घणी फैमिलीज़ रहनि थियूं हुते? 7 भाइयूं वालिद साहब। अच्छा, 8 फैमिलियूं। 8 फैमिलीज़ आहिनि। 8 फैमिलीज़ आहिनि त माशाअल्लाह पोइ 50 कमरा भी घटि हूंदा? घटि आहिनि कमरा, ॿिया हीअं शुरू नथियूं कनि हुन पासे, वरी कमु चालू आहे। अच्छा, कीअं थो सिस्टम हले मानी पहुचाइण? 2023 ते माना असीं गॾु माना हुआसीं हिकिड़ी चुल्हि ते 2023 ते। हा, 2023 खां पोइ जॾहिं फैमिली वधी वई, बार पढ़ण जो सिस्टम थी वियो, पोइ हुन हिसाब सां पोइ माना मानी में तकलीफ़ थी, हुन हिसाब सां पोइ असां वरी माना मानी पचाइण धार कई। तव्हां माना घणो आमदनी जो ज़रियो ज़मींदारी? हाँ, ज़मींदारी आहे पंहिंजो 150 एकड़ आहे। 150 एकड़। ॿियो भाइरनि खे नौकरियूं वग़ैरह? नौकरी 5 भाइरनि खे नौकरी। फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी जिनकी ये अनोखी औताक है, उनका जो घर है भाई बता रहे 50 कमरे इनके घर में, क्योंकि 8 फैमिलीज रहती हैं। फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी साहब के 7 बेटे हैं। अच्छा दोस्तों, फ़क़ीर ग़ुलाम हैदर लगारी ऐं संदसि कुटुंब जी हिकिड़ी यूनिक ॻाल्हि इहा बि आहे त वटनि का बि शइ गणप में न आहे। चौपाए माल केतिरो आहे, मेंहियूं, ॿकरियूं, ढगियूं केतिरियूं आहिनि, उन्हनि जी बि गणप न आहे, हिननि खे ख़बर न आहे उन्हनि जो तादादु केतिरो आहे। हिननि जो चवणु आहे त पैसा केतिरा अचनि था, आमदनी केतिरी आहे, अॼु केतिरा ख़र्च थिया, उनजो बि को हिसाब किताब कोन था रखनि, का गणप न आहे।
घर में भाती केतिरा आहिनि उहा बि धणी खे ख़बर न आहे। सो भा अशफाक लगारी फ़कीर गुलाम हैदर लगारी साहब फर्ज़ंद आहे, क़ौमी लॾे जो माण्हू आहे, वॾे बशीर ख़ान कुरैशी जो साथी रहियो आहे ऐं संदसि पार्टी सां अञा ताईं साथ निभाईंदो अचे। हीअ सभु भाइर जेके आहिनि क़ौमी लॾे जा माण्हू आहिनि। अशफाक भाउ छा हाल वाला ख़ुशि आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे। इहा ॻाल्हि मूं ॿुधी आहे त तव्हां ॻणप कोन्ह रखो। गणप वारी ॻाल्हि सही आहे। असांजे वॾनि में बि आदत हुई बनी ॿारो आहे, हिसाबु किताबु आहे, केतिरो फ़सुलु थियो आहे, छा थियो उनखे अञा ताईं ज़हन में कोन्हे। हा असांजे वालिद साहिब अञा हयाती अलाए वॾी हयाती ऐं सिहत ॾियसि, हा हो बि जॾहिं बनी ॿारो कंदो वेठो हुनखे बि का ख़बर कोन्हे मुंहिंजो माल घणो हारी घणा ज़मीन ॿीठी अहिड़े हिसाब न तव्हांखे हींअर इहा त ख़बर हूंदी न त असां वटि जेको चौपाई माल बीठल आहे उनजो कुल तादाद केतिरो आहे? सां सची भई ॻाल्हि आहे। सभिनी भाउरनि वटि माल आहे, बाबा वटि माल आहे, पर कंहिंखे माना फिगर जी ख़बर कोन्हे। ॿकरियूं घणियूं आहिनि, रिढूं घणियूं आहिनि। हा ऐं जेकॾहिं धराड़ जे सुबुह कायो पाए शाम जो काए अचां त हुनजी मर्ज़ी आहे केतिरो माल आणंदा या छा हा ॾिसी सुञाणो अलॻि शइ आहे, बाक़ी ख़बर न आहे माना 5 10 28 20 सही आहे। अच्छा इहो भला काथो लॻायो था तव्हांजी आमदनी केतिरी अची आहे थी ॿनी मां नौकिरियुनि मां? नौकिरियुनि पघार ॿिया त आहिनि उहो ख़बर आहे, हेतिरो पघार आहे। हा बाक़ी ॿियो बनी जो आहे हिसाबु किताबु या चौपाई माल जो आहे या ॿियो कुझु बि हूअ असां करे ॻणियो कोन्हे को या करे हिसाबु रखी कोन्हे। हिसाबु अॼु तक कोन्हे रखियो। ऐं ख़र्चु केतिरो थिए थो? मिसाल महिमान हेॾा सारा अचनि था तव्हां वटि, का ख़बर कोन्हे को ख़र्चु खतनि खीसे में उहो जेतिरा पैसा पिया सुबुह खणो या शाम जो अचो बॉडी सूरत पोइ वरी सोचींदा आहियूं केतिरा केॾा विया छा लिखूं करूं कोन हा सम्झ में कोन थी अचे। तव्हांजा 50 कमरा आहिनि घर में, हा भाती केतिरा आहिनि? बाक़ी जी सची भई ख़ुदा जो का ख़बर ई कोन्हे का ख़बर ई कोन्हे ॿाहिरि घणा आहिनि 100 150 तक़रीबन माना 200 जे क़रीब हुअणु खपनि। 200 अंदाज़े 200 जे लॻभॻि हूंदा। पोइ माशाल्लाह। कुझु घटि वधि एतिरा त हूंदा ज़रूरु। फ़कीर साईं अची विया। बाबा साईं आयो त दोस्तों हीअ आहे साईं फ़कीर गुलाम हैदर लगारी साहब। अस्सलाम वालेकुम साईं। साईं ख़ुशि रहो, ख़ुशि रहो, ख़ैरियत आहे? ठीकु आहे, महिरबानी भाई, महिरबानी। कुझु न जाएंगे ना हाँ काई ॾींदा आहियो हिते मच्छी खणी? रेट 600 रुपए किलो। 600 रुपए किलो, पर कहिड़े कहिड़े ॾींदा आहियो? जेॾी महिल रेस्टोरेंट महिमान ईंदा आहिनि फ़ोन कंदा आहिनि। अच्छा महीने में घणा चक्कर अचो? हिसाब न हूंदो, अॼु ॾेई वियो सुबुह महिमान अची विया त वरी सुबुह अची वेंदा आहिनि। माना महीने 10-15 ॾींहं अची ईंदा आहियो चक्कर? जी हा, पाण अॻु में घणा किलो तव्हां वठंदा आहिनि हर चक्कर? महिमान हूंदा आहिनि त 20 किलो बि खणी वेंदा आहिनि, 30 किलो बि खणी वेंदा आहिनि, 10 किलो बि। अच्छा जी हा। अच्छा ये भाई मलाएं लेके आए मच्छी और ये बता रहे हैं कि महीने में 10-15 दफ़ा ये आते हैं। ये लगारी साहब इनको कॉल करते हैं तो ये आ जाते हैं। जब इनके पास मेहमान ज़्यादा होते हैं तो कभी 15 किलो कभी 20 किलो ये इनको मच्छी दे के जाते हैं। अज घनी नहीं दवा? अॼु बि इहा ई 20 किलो ही रेशन दी। आज भी 20 किलो इनको दिए और भी बना रहे हैं। एक तो इनकी फैमिली बड़ी है माशाल्लाह, और दूसरे जो मेहमान आते हैं उनके लिए भी ज़ाहिर है काम का बंदोबस्त करना पड़ता है। बिस्किट मोर खाईंदा? साईं जी उम्र 83 साल है। ही इज़ 83 years old। सो हिन उम्र में भी पखियुनि जी ख़िदमत, महिमाननि जी ख़िदमत में हू जुंबियल आहे। ऐं साईं सां कचेरी कयूं था, बिस्किट वग़ैरह घुराया अथसि पखियुनि लाइ ऐं नोरियरनि लाइ। साईं ही भला कॾहिं खां तव्हां पखियुनि जी ख़िदमत कंदा अचो? मूंखे इलाही टाइम थियो आहे। 1975 में त असां हिते आया आहियूं। असांजो ॻोठु वॾो आहे केसरजान लिगारी। हा ऐं हीअ ज़मीन हिते हुई असांजी। पोइ 1978 में असां हिते आया। सही आहे। त हिन खां पोइ जेको आहे सो हीअ असांजी मकान हीअ जेके पोइ ठाहिया आहिनि। ॿियो सूफ़ी सचार फ़क़ीरनि जी हिन वरी वसियत कई मूंखे हिते रखिजो ही जम सवाल जो। अच्छा ऐं पठाइण लाइ मुंहिंजो मासाद आहे। अच्छा पोइ उन खां पोइ ई असां सभु हिते इहो कमु कयो। सही। त हाणे पखी तव्हां वटि ही हिते सभु हिरियल आहिनि न? हिते ई हिननि पंहिंजा आखेरा घर ठाहे छॾिया आहिनि? घर वर आख़िर हिननि जा शाम जो अॼु गॾु थींदा आहिनि हिते। केतिरियूं साईं स्पेशीज़ थींदियूं? पखियुनि हा साईं। पखियुनि जी हाणे ख़बर कान्हे, आहिनि त इलाही आहिनि हिते। कहिड़ा कहिड़ा आहिनि भला? पंहिंजा ही देसी हिते आहे कबूतर ऐं मोर, सही। ॿेड़ा, इहे झिरकियूं। अच्छा ये बिस्किट वग़ैरह खाराईंदो मोर खे? हा हा हा। ॿिए जे हथां खाईंदो साईं? हा खाईंदो। पखी तव्हांजे लाइ छा आहिनि?
फ़क़ीर ॾाढी वरी मुंहिंजा ईअं सम्झो दोस्त आहिनि बसि। तव्हांजा दोस्त आहिनि। हा तव्हांखे इन में एतिरी साञ आहे तव्हांखे सुञाणंदा? मूंखे सुञाणंदा साईं कि शाम जो खट रखी विया त पोइ ॾिसो कि मुंहिंजे भरिसां वेठा हूंदा। अच्छा, हींअर त वियल आहिनि ज़ाहिर आहे, हा ज़ाहिर आज़ादु आहिनि, उॾामनि था। अच्छा साईं, घणा माण्हू पखियुनि खे क़ैद कंदा? इहो त ज़ुल्म आहे पखियुनि सां, इहो जो क़ैद करणु ॾो आहे वॾो। अच्छा, हिते भला शिकारी बिकारी ईंदा हूंदा? न न, हिते असां कई आहे, इहो ठका बि कोन था करणु ॾियूं। अच्छा, कंहिंखे माना हवाई फायर करण जी बि इजाज़त न आहे? हितां असां कोन करणु, ऐसा करणी कोन ॾियूं। इनका कहना है कि ये परिंदे हैं, इनके दोस्त हैं, यहाँ पर किसी को हवाई फायर करने की भी इजाज़त नहीं है, क्योंकि ये हो सकता है कि परिंदे डर जाएं और किसी को शिकार करने का तो वो यहाँ पर सोचे भी नहीं। इनका कहना है कि इनके सिवाय इनकी ज़िंदगी अधूरी है, ऐसा ही है? बेशक। तो ये एक बड़ी खूबसूरत कहानी है। फ़क़ीर साईं, मूं ॿुधो आहे त हिते महिमान ठीक ठाक अचनि था तव्हां वटि 500-800 महीने? महिमान अचनि था, अचनि था। अच्छा, महिमान असां वटि हाणे उताक जो जेको कॉन्सेप्ट आहे आहिस्ते आहिस्ते पंहिंजो माना असुलु रंग विञाईंदो वञे, ख़तमु थींदो वञे, ख़तमु थी वियो आहे। ऐं माण्हू इन करे लाराईंदा जो ख़र्चु वॾो आहे। बसि ख़र्चु पोइ तव्हांजी कीअं थी पूरी थिए? अलाह पूरी करे थो, रोज़ ई महिमान अचे थो संदी खणी थो अचे, अलाह मोकिले थो वञे। असांखे इन ॻाल्हि जो को आहे ई कोन। अच्छा, जी हा, न को सोचियो आहे कॾहिं, हा, ऐं न थियो आहे या न, अलाह साईं। महिमाननि जे करे तव्हांजे मिल्कियत में कॾहिं खोट टोट थी हुजे? खोट कोन थी अचे, अलाह साईं। असांखे इलाही असां इहा हक़ीक़त में असांजी ज़मीनदारी वॾी कान्हे, असां नंढी ज़मीनदारी आहे, पोइ बि असां तमामु ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हिकिड़ा असां वटि सिस्टम इहो आहे न, VIP कल्चर आहे। महिमान हिकिड़ा हूंदो, अमीर हूंदो न, उनजी वरी ख़िदमत लाइ अलॻि सेटअप हूंदो, अलॻि उनखे ताम कलाम उनखे खाराइबा। ग़रीब वीचारे खे बसि ईअं दाल भाॼी में टड़काए छॾिबो। तव्हां वटि माना कीअं सिस्टम? ईअं कोन्हे, असां जेका रोज़ी असां पचे थी घर, उहो असां हक़ीक़त में घणो करे गॾु खाऊं था। जेकी महिमान बि अचनि या मुसाफ़िर को अची वियो, हाँ, घणो करे वो खाए उन गॾु खाऊं था। अच्छा दोस्तों, ये बता रहे थे कि जैसे हमारे पास सोसाइटी में कल्चर है कि अमीर के लिए अलग बंदोबस्त किया जाता है। कोई अमीर अगर मेहमान हो, अगर कोई बेचारा गरीब है तो उसको बस ऐसे ही जान छुड़ाई जाती है, ऐसे ही। लेकिन इनका कहना है कि हमारे घर में जो तैयार होता है वही अमीर के लिए भी होगा, वो चाहे अब कितना अमीर क्यों मेहमान ना हो, और कोई गरीब है उसके लिए भी वही सिस्टम है। दोस्तों, बड़ा पुरतकल्लुफ़ नाश्ता इन्होंने बनाया है। आप आइटम्स देख लें, बहुत मना किया था, लेकिन माशाल्लाह ये मेहमान नवाज ने फराग दिले। बाजरे की रोटी, ये मकई, ये लाल चावल के आटे की रोटी, सफ़ेद चावल के आटे की रोटी, मक्खन, गुड़, शहद, ये फिश फ्राई, और ये आलू मटर, ये हमारी फेवरेट आलू फ्राई, और ये हलवा। ये मीर साहब सारा खाना है आपको। थोड़ा थोड़ा जाहिर बात है। बैठे बिस्मिल्लाह करें। तो ये आज का व्लॉग आपको कैसा लगा? अब हम यहाँ से रवाना होंगे थरपारकर, नाश्ता करेंगे थोड़ी देर में, फिर यहाँ से रवाना होंगे थरपारकर। वहाँ पर मज़ीद आपके लिए ऐसे खूबसूरत व्लॉग्स बनाएंगे। कमेंट्स में हमें ज़रूर आगाह कीजिएगा। दोस्तों, व्लॉग तव्हांखे कीअं लॻो अॼो को, ये उताक तव्हांखे कीअं लॻी, लगारी ॿाहिरि कीअं लॻा, फ़क़ीर ग़ुलाम हैदर तव्हांखे कीअं लॻो, कमेंट्स में ज़रूर ॿुधायो। वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो। वॾी महिरबानी सदाईं कयो। माशाअल्लाह।